अहिड़ा गुल निकितल हुजनि, अहिड़ी ख़ुशबू पखियल हुजे जंहिंसे असांजे दिलि खे इत्मीनान थिए त असां जेको थोरो या घणो ॿोरियो कयो उन ॿोरे जो उहो फल नज़र अचे। ऐं मथे अक्सर माण्हू इरफान कलोनी साहब समेत इहा ॻाल्हि कई त जेको ॿोरे जो फल आहे उहो महिनत सां, तवजह सां ऐं शयुनि खे पूरी तरह सां तरतीब ॾियण सां मिलंदो। और जेका तरतीब ठाहिणी आहे, उहा जेका तवजह ॾियणी आहे, उहा जेका केयर करणी आहे, उहा असांखे तइलीमी दर्सगाहनि खे ॾियणी पवंदी। जेकॾहिं असां हुन पासे उहा तवजह न ॾींदासीं त असांजा चैलेंज बि वधंदा। साईं साहब हिन ॻाल्हि ते कई पाण वेठे ज़िक्र कयोसीं त पुराणा उस्ताद ऐं हिन नए उस्ताद जो कहिड़ो फ़र्क़ु आहे। त मां कंहिं गुज़ारिश ते कई त साईं जेको नओं वक़्तु आहे उन जा जेके चैलेंजिस आहिनि पुराणे वक़्त खां इलाही सारा ॾिठण थी विया। असांजो जेको पुराणो उस्ताद हो उन लाइ वॾे में वॾो एज़ाज़ जो पीर मज़हर साहब जो शागिर्द आहे। साईं जुड़ेल साहब वटि पढ़ियो। साईं हमीद मेमन साहब जो, साईं समी मेमन साहब जो वॾो नालो आहे, उहो मुंहिंजो शागिर्द हुयो। उहो एज़ाज़ हुयो, पर नए दौर जो इहो एज़ाज़ कोन्हे। नए दौर जो एज़ाज़ कुझु ॿियो थी, नए दौर जूं ज़रूरतूं कुझु ॿियूं थी वयूं। नए दौर जूं जेके असांखे जेके नए ट्रांज़ेक्शन पीरियड में आयासीं, असांजूं ज़रूरतूं कुझु ॿियूं थियूं ऐं असां हाणे उन्हनि शयुनि ते वाॼाइणु शुरू कयूं। ऐं उहे जेके हुयूं अक्सर जेके आहिनि से हिकिड़े तस्वराती दुनिया आहे। जेको जिस्मानी पोरियो हुयो उहो घटि थींदो आयो ऐं जेको ज़हनी पोरियो हुयो उहो वधंदो। अॼु खां जेकॾहिं 30 साल पहिरियां को तस्वर करे आया ऐं घर में वेही कुझु पैसा कमाए सघंदुसि ऐं खट ते वेठो हूंदो पैसा कमाइण जो तस्वर हिकिड़ो जाहिलाना पियो लॻो। पर अॼु तव्हांखे हज़ार अहिड़ा माण्हू मिलंदा, लखे माण्हू मिलंदा जेके घर वेठा आहिनि, जिनखे तव्हां न सुञाणो, पर रोज़ानो हुननि जे आमदनीअ में $1000 इज़ाफ़ो थियो। बिकॉज़ ऑफ दैट उहे जेके ट्रेंड आहिनि उहे तब्दील थिया। अॼु खां जेकॾहिं 30 साल पहिरियां कंहिं ऑफिसर खे जेकॾहिं ईमेल हलाइण न पिए आई, व्हाट्सअप हलाइण न पिए आयो, कंहिं ऑफिसर खे जेकॾहिं डेटा कलेक्शन लाइ कंहिं स्किल न पिए आई, हुनजे लाइ वॾो मसइलो न हुयो। पर अॼु जेकॾहिं को उस्ताद तव्हां हिन हवाले सां असांखे टीचर, हेड टीचर, लीडर, डायरेक्टर, DO जेकॾहिं हिन हवाले सां बाख़बर न हूंदा त हुनखे ऑफिसर लाइ तस्लीम कोन पवंदी। अॼु खां अॻु में जेको लिटरेसी जो स्टैंडर्ड हुयो उहो जेकॾहिं केरु माण्हू अंग पढ़ी वेंदो हुयो, अख़बार पढ़ी सघंदो हुयो त हुनखे चवंदा इलाही लिटरेट आहे। अॼोकी दुनिया में इहो तस्वर ख़तमु थी वियो। अॼु लिटरेट उहो आहे जेको तव्हांजी कंप्यूटर टेक्नोलॉजी खां थोरो घणो ॼाणंदड़ हुजे, हुनखे ख़बर हुजे कंप्यूटर जा फीचर कहिड़ा आहिनि, उहो माण्हू तव्हां लिटरेट थी वियो। हाणे जेको पीरियड चेंज थियो इहो असां माण्हू लाइ वॾो चैलेंज आहे। असां उन माण्हू सां तव्हां चैलेंज खे चैलेंज तस्लीम बि न कंदव त तव्हां हुन सां मुक़ाबिलो कीअं? जेकॾहिं अॼु बि असां वटि टेक्स्ट बुक में तव्हांजा मुंहिंजा उस्ताद वेठा आहिनि, जेकॾहिं अॼु बि असां पॉपुलेशन पढ़ायो वञूं त 98 जी पॉपुलेशन ते बहस कयो, किताब में लिखियलु हुजे त मूंखे ज़रूरु तव्हां ॿुधाईंदो त हिन ॿार जो पॉपुलेशन जेका 98 थी आहे उन खां कहिड़ो त लॻे। ॿार जेको आहे उनखे त तव्हां 2050 वारी जॾहिं हालतूं ॾसींदव त उन ज़माने में तव्हां पाणी जी खोट हूंदी, तव्हां वटि एनर्जी न हूंदी, तव्हांजा ज़राए जेके वसीला आहिनि उहे ॿिया थी वेंदा, तव्हांजा चैलेंजिस इलाही सारा मुख़्तलिफ़ हूंदा। तव्हां हुनखे जॾहिं आगाह कंदो ॻाल्हाइण जो ॿार हुन सां कम्पीट कंदो। पर जेकॾहिं उस्ताद हुन सां साम्हूं थियण लाइ तयार ई न आहे, टीचर हुनखे अंडरस्टैंड करे ई नथो त मुंहिंजा 2030 में कहिड़ा चैलेंजिस हूंदा, मुंहिंजे शागिर्द खे कहिड़ा चैलेंजिस ईंदा, त उहो हिकिड़ो वॾो असांजे लाइ मुश्किल मरहलो हूंदो त असां उस्ताद खे उन हवाले सां कन्विंस कयूं। साईं जन ॿी ॻाल्हि कई पीर साहब जन त अॻे टीचर्स खे ई फ़ाइदा मिलंदा हुया या उन्हनि कहिड़ी प्रोफेसर जी मार्क्स कयोसीं। हाणे हिन में तव्हां जेके पुछंदव त मोस्टली जिनखे अवार्ड मिले थो इहे तव्हांखे इंजीनियर मिलंदा, या BA हूंदा, या MBA हूंदा, या पॉलिटिकल साइंस जा MPhil स्टूडेंट हूंदा। हुनजो को उस्ताद थियण जो तस्वर बि कोन हुयो हुननि खे आइडिया कोन हुयो त असां अचे उस्ताद हू अनफॉर्चुनेटली आया या फॉर्चुनेटली आया, पर अची विया। हाणे हिननि खे ज़हनी तौर ते तयारु थियणो आहे। जेके टीचर जा स्किल आहिनि उहे ॿिया आहिनि, हिकु इंजीनियर जा स्किल ॿिया आहिनि। टीचर उहो थी सघे थो जंहिंखे दिलि में दर्द आहे, मासूम ॿार सां मोहबत हुजे। सॼी दुनिया में फीमेल टीचर्स खे वधीक प्रेफर कयो थो वञे त तव्हां अचो ऐं तव्हां असांजी एजुकेशन खे संभालियो। बिकॉज़ ऑफ दैट इहो तस्वर कयो वियो या महसूसु कयो वियो या रियलाइज़ कयो वियो त जेको प्राइमरी टीचर सां, जेका प्राइमरी ॿार सां मोहबत कंदी, उहा औरत खां वधीक ॿार घटि थो करे सघे। उन करे इहो दुनिया जो तस्वर थियो त तव्हां जेके ECT टीचर्स हुयूं, असां जेके साइंस पाकिस्तान में सिंध वाहिद सूबो आहे जंहिं ECT टीचर जूं पोस्टूं क्रिएट बि करायूं, हुननि जा अपॉइंटमेंट बि कयो। किथे बि दुनिया में पाकिस्तान में कोन्हे। तव्हां ॾिसो गवर्नमेंट साईं तव्हां साल के ज़माने में, साईं पीर मज़हर के ज़माने में
1200 पोस्टूं क्रिएट थियूं और 1200 पोस्टुनि ते असांजी ECT जी अपॉइंटमेंट ऐं टोटल अपॉइंटमेंट असांजी फीमेल टीचर जी थी बिकॉज ऑफ दैट जेका फीमेल टीचर हुई उहा ॿार सां वधीक एफिलेट थी सघे त असांजो जेको बुनियादी चैलेंज आहे गुलाम साहब जॾहिं मूंसां इहो ज़िक्र कयो मुंहिंजे बाबा जे नाले सां स्कूल आया हुते इम्तिहान ते आयो त मां जॾहिं हुते खणणु वेठासीं त मूंखे त तव्हां जेकॾहिं बेस्ट टीचर अवॉर्ड करे ॾींदो त उहो तव्हांजो आगू खणी ॾींदो